नाजिया शाकिर तंज़ीम निशात जमात लोहारी शरीफ मरकज़ निशात तरफ़ां निशात ज़िले लाड़काने जो पहिरियों दौरो बराए तंज़ीमी साल 2021-22 मरकज़ी सदर मोहम्मद सलीम साहिल जूणेजो जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंजी कार्रवाई मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी बशीरुद्दीन जूणेजो हलाई। दौरे में मरकज़ी सदर पारां ज़िले लाड़काने जी पुराणी बाडी खे डिसॉल्व करे नई ज़िले बाडी जो ऐलान कयो वियो, जंहिंमें सदर मुअज़्ज़मिल अहमद जूणेजो, नायब सदर अमजद हुसैन जूणेजो, जनरल सेक्रेटरी वसीम अली जूणेजो, जॉइंट सेक्रेटरी वाजिद हुसैन मस्तान, फिनांस सेक्रेटरी गुलाम रहीम जूणेजो ऐं प्रेस सेक्रेटरी मोहम्मद इस्माइल जूणेजो चूंडिया विया, जिन खां हलफ़ पिणु वरितो वियो। हिन दौरे में मरकज़ी नायब सदर मोहम्मद यासीन टालपुर, मरकज़ी फिनांस सेक्रेटरी मुख्तियार अहमद कीरियो ऐं मरकज़ी प्रेस सेक्रेटरी अमजद हुसैन मसण पिणु मौजूदु हुआ। नई बाडी जे ऐलान ऐं हलफ़ बिरादरीअ खां पोइ नए आयल उहिदेदारनि खे तंज़ीमी गाइडलाइन ॾिनी वई ऐं तंज़ीमी मक़ासद उजागर करे तशरीह कई वई, जंहिं दौरान नए उहिदेदारनि ऐं मरकज़ी नुमाइंदनि पंहिंजा इज़हार ख़्याल पेश कया। आख़िर में मरकज़ी सदर मोहम्मद सलीम साहिल जूणेजो पंहिंजे सदारती ख़िताब में चयो त ज़िलो लाड़काणो निशात जो बुनियादी ज़िलो आहे। हिन ज़िले में सदाईं सुठी कारकर्दगी मंज़र आम ते ईंदी रही आहे, जेको बाइस मुसरत आहे। हिन वधीक चयो त हिन तंज़ीम में ख़ुलूस नियत सां कमु कयो वञे थो। ख़ुलूस नियत खां बिना हिन तंज़ीम में कमु नथो करे सघिजे। हिन तंज़ीम में सभिनी खे तारीख़ रक़म करण जो भरपूर मौक़ो मिलंदो रहे थो ऐं क़दुरदान माण्हू उन मौक़े खे पाण लाइ एज़ाज़ सम्झी जी जान सां कारकर्दगी करे ॾेखारींदा आहिनि, जेको क़ाबिल तारीफ़ अमल आहे। हर साल कसीर तादाद में उहिदेदार अचनि था, जेके तंज़ीम सां हर ॾुखे सुखे वक़्त में गॾु रहनि था ऐं सॾ में सॾु ॾियनि था। हक़ीक़त में तंज़ीम अहिड़नि उहिदेदारनि जे करे ई सरगर्म रहे थी, न कि सुस्त ऐं काहिल माण्हुनि जे करे। निशात जी कामयाबीअ जो राज़ पुरख़ुलूस माण्हुनि जी अणथक महिनत ऐं मालिक जी मदद आहे। रिपोर्ट मोहम्मद इस्माइल जूणेजो, लाड़काणो।